श्री राम जन्मभूमि त अॼु जीअं 22 जनवरी जो ॾींहुं आहे, अयोध्या में प्रभु श्री राम जन्मभूमि जो उद्घाटन थींदो। अॼु तव्हांखे यादि रखिणो आहे कि सुबुह जो उथी करे सनानु पाणी जल्दी सां करे सुठा वस्त्र पाए करे तव्हांखे पंहिंजे घर जो जेको मंदिर हूंदो, जेको प्राण प्रतिष्ठा जो अॼु जो अभिजीत मुहूर्त आहे उहो आहे 12:20 जो। त हुन टाइम ते तव्हांखे पंहिंजे घर में ॾीओ ॿारणो आहे। मंदिर में ॾीओ ॿारे करे अभिजीत मुहूर्त यानी 12:20 जंहिं टाइम ते प्राण प्रतिष्ठा राम जी थींदी हुन मंदिर में, त हुन टाइम ते तव्हांखे पंहिंजे मंदिर में शंख वॼाइणो आहे, घंटी वॼाइणियूं आहिनि। थी सघे त काई ना काई भॻवान खे मिठी शइ जो भोग लॻाइणो आहे। चवंदा आहिनि कि उहो राम जन्मभूमि जो जेको मंदिर आहे हुन में भगवान श्री राम जेके आहिनि उहे बाल स्वरूप में विराजमान थींदा। त तव्हांखे जॾहिं बि मौक़ो मिले हुते वञी करे प्रभु श्री राम जो दर्शन ज़रूरु कजो। पंहिंजे परिवार वारनि जे साण वञी करे प्रभु श्री राम जी आशीर्वाद वठिजो। शाम जे टाइम ते थी सघे त पंहिंजे घर जे ॿाहिरि रंगोली ठाहिजो, जीअं ॾियारी में ठाहींदा आहियूं। साण ई साण ॾीआ पंहिंजे घर जे अॻियां ॿारिजो। त चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू शाम जे टाइम ते ॾीओ प्रभु श्री राम जे लाइ ॿारींदो आहे, भॻवान श्री राम हुन घर खे सदा ई पंहिंजे परिवार जे साण आशीष प्रदान कराईंदा आहिनि। त तव्हां बि शाम जे टाइम ते पंहिंजे घर जे ॿाहिरि सुठी सजावट कजो, प्रभु श्री राम जे आगमन जी तयारियूं कजो। त भॻवान श्री राम जो कृपा ऐं आशीर्वाद तव्हांजे मथां बि सदैव क़ाइमु हुजे। तव्हां सभिनीनि खे राम जन्मभूमि जी जाम वाधायूं हुजे।